अवल अल्लाह अलीम आला आलम जोधणी अवल अल्लाह अलीम आला आलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे जिने डांद न बिज जिने डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ने उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए ए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे ताल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे तव्हां जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे असां जूं अदियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि नाना हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में भलीकार चवंदा हुजूं सो छंछरु आचर ते असां सुबुह जो 10 खां 12 अवां जे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं ऐं जेके रंग हुजनि खणी अवां जे नज़र जे साम्हूं रखंदा हुजूं जो हाल हुजे सो अवां पैस अवां पिरनि सां पैस हुजे सो उन सां गॾोगॾु मेहरान टीवी जा रंग अवां यकीनन पसंदि कंदा हुजो केतिरनि ई सालनि खां मेहरान टीवी जा रंग अवां ॾिसंदा हुजो शाह सचल स्वामी खां वेंदे अहिड़ा सुहिणा रागी अहिड़ा सुहिणा प्रोग्राम ख़बरूं पोइ कार्टून पोइ बैत इहे सभु अवां ॾिसंदा हुजो उन सां गॾोगॾु राति जा प्रोग्राम पोइ छंछरु ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजनि सो इन सां गॾोगॾु वरी अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मुंद मटिजी चुकी हुजे मुंद मटिजण सां केतिरियूं जेके हुजनि बीमारियूं कर खणंदियूं हुजनि छो त हर ॿियो माण्हू पखे ते सुम्हंदो हुजे पखो माण्हू खे ॾाढो तंग करे पोइ ज़ुकाम थी वञे ऐं ॿियो त हाणे जेको हुजे सॼे बुत में माण्हू कड़ो सूर लॻो पियो हुजे जहिड़ो राति लठूं हणूं हुजनि हे कुल्हनि में सूर लॻो पियो हुजे टंगूं माण्हू जूं हे माण्हू जे जिस्म में ईअं लॻे जहिड़ो ताक़त न हुजे मुंहिंजो बि गलो थोरो थोरो वेठो पियो हुजे वरी जो मथां पाणी थधो थधे पाणी खां हाणे परहेज़ कंदा हुजो ओ इन जे करे हुजे त तूं काकड़ो घणो हणंदी हुजे इन जे करे सूर थियो हुजे उहा न थियो हुजे सामा काकड़ो हया हुजे रुगो का ॻाल्हि करी हिन काकड़ो हणी ॻाल्हि करी ॻाल्हि मस पता हुजो हिन सां काकड़ो लॻो हुजे हिते त हाणे समझ का हे मटी हुजे हुनजो बि त माण्हू खे असर थींदो हुजे न सुबुह सां तोखे उथारण ॼण ॿार खे उथारे स्कूल मोकिलणो हुजे राधुली हाणे हाणे ॿुधनि मां बि जहिड़ो घर तोखां त चङो मिर्चू हुजे सवेरे उथी वञी रांदि खेॾो हुजे अञा ताईं न मोटो हुजे हा भले नंढड़ो ॾीकड़ो हुजे रांदिरूं त खेॾंदो हुजे रांदिरूं त खेॾंदो हुजे त वरी हुनजी सिहत बि वधंदी हुजे सफ़ा ॾिसी त हे कील मिसल हुजे कंग मिसल हुजे कंग मिसल ईअं चवंदी कील कील सो मासी हाणे हूर ॾे वियो हुजे हाणे मासी हूर आई हो पाण टिण मण चओ मां मुंहिंजी रांदि खेॾी जल्दी तूं उथण सॼे पाड़े मां वटूं खणी बोर ॿिया टिया लोला वठो अचे रामण मना बुख न मरे तॾहिं त चवंदा हुजनि के ज़रो पुरदो पंहिंजो बचो माण्हू खे लाज़मी हुजे लाज़मी तुंहिंजे आसरे त कांव बि बुख मरंदा हुजनि हिते वण ते आयो हुजे हाणे त बुख त न हुजे न हाणे सराज अञा ई सुजी पियो हुजे सो तुंहिंजे आसरे ते त को पखी बि न ईंदो हुजे त सुबुह सां को दाणो ॾींदी हुजे अहिड़ी त तूं बोर जी जरी वठी अञा रखी हुजे वरी ॿी वठी खणी हुजे वॾो फ़ाइदो हुजे न मां असांखे सो सुबुह सुबुह थियो हुजे हिकिड़ा त बालक जेके हुजनि पंहिंजे महिनत मज़दूरी सां हुनर सां वेंदा हुजनि हिकिड़ा त स्कूल विया हुजनि हिकिड़ा त जेके हुजनि घर हुजनि पर जेके नाचाक हुजनि उन्हनि जे लाइ दुआ हुजे त मालिक साईं उन्हनि खे जल्द सिहतियाबी ॾींदो हुजे ऐं किथे बि सैर सफ़र ते वेंदा हुजो त थोरो बर्दाश्त जो मादो थोरो सब्र माण्हू ईअं निकिरंदो हुजे सुबुह सां घर खां माण्हू जज़्बाती थी न निकिरंदो हुजे पोइ दुनिया जा सॼो मोहबत जेका हुजे उहा लाज़मी हुजे नफ़रत खे परे कंदा हुजो मोहबत जो ॾीओ रोशन कंदा हुजो ऐं जेके माण्हू सॼो ॾींहुं बुलेट प्रेशर खे चाढ़ो वेठा हुजनि
सो पहली उन मां बि माण्हू जो कम ना थींदो हुजे, निबड़त कंदा हुजो, आजिज़ी कंदा हुजो, बाहुन ॿधी वाट कंदा हुजो, जंहिंमां अव्हां खे जेको हुजे सबक़ मिलंदो हुजे। हा, सो अना जो बाग जे तव्हांजे कद खां वॾो हुजे त पोइ माना अव्हां कॾहिं बि कंहिं बि माहौल में रही न सघंदा हुजो। पर इहो जेको अना जो कद हुजे इन खे ख़तमु करे सफ़ा नंढिड़ो छा पर ख़तमु करे छॾींदा हुजो त अव्हां सम्झो त ॻोठ छा शहर छा पर दुनिया में नालो कंदा हुजो। सो इन जे करे सॼो ॾींहुं अनाक रखो, सॼो ॾींहुं चिक 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 माना ईअं सम्झो उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी त कंहिं कम जी न हुजे, पर उनजे करे माना घर जा केतिरा भाती थीड़ा वेठा हुजनि, केतिरा परेशान हुजनि, केतिरा उन्हनि जी दिलनि ते माना ॾुख थी पवंदा हुजनि। सो माण्हू खे ईअं न करणु खपंदो हुजे, पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि सां, पंहिंजी घरवारी सां, पंहिंजी अमड़ सां, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजे औलाद सां ऐं वधि खां वधि पंहिंजी नियाणियुनि सां सुठो सलूक कंदा हुजो। उहे ई अव्हांजी जे लाइ दुआ जो दर हुजनि। ऐं उन सां गॾो गॾु वरी इहो बि चवंदा हुजूं त पाण में जॾहिं कुर्ब हुजे, दुनिया में माण्हू तकलीफ़ ज़रूरु ॾिसंदो हुजे, ईअं कोन हुजे त गुलनि जी सेज हुजे दुनिया या अव्हां जिथे रहंदा हुजो हिकिड़ा माण्हू ख़ुशि हुजनि पोइ सभु, कंहिंजे मुस्कुराहट जे अॻियां बि या उन मुस्कुराहट में बि केतिरा ई ॾुख शामिल हुजनि, केतिरो तकलीफ़। अहिड़ा बि माण्हू हुजनि भले पोइ 5 भाइर हुजनि या 10 भाइर हुजनि, पर 10 ई जेके हुजनि गॾु हुजनि, वरी उन्हनि जी कुनी मानी बि गॾु थींदी हुजे, माना उन घर में जेको हुजे, जेका मोहबत हुजे, जेका ॿधी हुजे, उन में वरी अञा ई घणो मज़ो ईंदो हुजे। सो ईअं ई वरी असांजो हिकिड़ो भाउ हुजे गुलाम नबी जेको आहे सो टंडो मोहम्मद खान खां, उन जे बि घर में ईअं हुजे, 5 भाइर हुजनि, 5 ई गॾु हुजनि, पर असांजो वरी हाजाणो। हा, पर वरी असांजो कमाल हिकिड़े घर में 2 हुजूं, 2 गॾु हुजूं असां त हूअं ई गॾु न हुजो, बाक़ी कहिड़ो असां 2 चुल्हियूं करूं, तूं अलॻि लोलो थिपी ऐं अलॻि थिपींदी हुजां, असां त हुजूं ई 2। मूं इहा ॻाल्हि कजे असां 2 हुजूं पोइ बि गॾु हुजूं। हा, त माण्हू खे हमेशह जेको हुजे गॾु रहणु खपंदो हुजे। ऐं अदा गुलाम नबी हाजाणो जेको आहे उहो पंहिंजी फैमिलीअ सां असांजो प्रोग्राम ॾिसंदो हुजे, ऐं अदा तमामु घणो महिमान नवाज़ हुजे, ऐं फनकारनि जी हद खां वधीक जेको हुजे इज़त कंदो हुजे, ख़्यालु रखंदो हुजे। अदा तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, मालिक तव्हांखे अञा बि ख़ुशि रखे। पर जिते जिते माण्हू हुजनि, सभु जेके हुजनि दुनिया जा 10 माण्हू जेके हुजनि, उहे फन ऐं फन वारनि जो क़दुरु कंदा हुजनि, ऐं जिन पंहिंजनि माण्हुनि जो क़दुरु कयो हुजे, पंहिंजे जेके बि चवंदा हुजनि रांदियुनि जा रांदीगर हुजनि, उठ सवार हुजे, घोड़े सवार हुजे, ऐं ॾांद जो जेको काहू हुजे, सो उहे सभु जेके हुजनि उन्हनि जो जेके बि इलाइक़नि में क़दुरु थींदा हुजनि, उहे ई ॻोठ, उहे ई वेड़ा आबाद हुजनि, ऐं उन्हनि वेड़नि में ख़ुशियूं हुजनि। पर उन सां गॾो गॾु मुद ऐं मौसम जी ॻाल्हि थी हुजे त मौसम जो ख़्यालु रखंदा हुजो, पाण खे मौसम में बहितर रखंदा हुजो। नाचाक माण्हू सॼे घर लाइ परेशानी, ऐं हिकिड़ो माण्हू घर जो फर्द जेको कमाईंदो हुजे, अगरि उन जी तबियत ख़राब हुजे त पोइ सम्झो त पूरो घर परेशान हुजे। पंहिंजी सिहत मालिक साईं जेके बीमार हुजनि उन्हनि खे सफ़ा ॾींदो हुजे, जेके बेरोज़गार हुजनि उन्हनि खे रोज़गार मिलंदो हुजे, जेके तकलीफ़ में हुजनि उन्हनि जूं तकलीफ़ूं ख़तमु थींदियूं हुजनि, जेके सफ़र में हुजनि उन्हनि जूं आसानियूं थींदियूं हुजनि। मालिक साईं अव्हां सभिनी ॾे पंहिंजो करम कंदो हुजे। सो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, हुनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, शेयर कंदा हुजो, उते वञी कमेंट लिखंदा हुजो। हुन सां गॾो गॾु फेसबुक पेज ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक पेज हुजे, उनखे अव्हां फॉलो कंदा हुजो, उते बि खोड़ सारियूं शयूं पयूं हुजनि। हींअर टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते अव्हां फोन कॉल करे सघंदा हुजो। रामू ऐं राधा हर छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजनि। सो वठी हलंदा हुजूं अव्हां खे मारूअ जे देश ॾांहुं। अहिड़ो सुहिणो आवाज़ु हुजे, सिंध जो एॾो सुहिणो आवाज़ु हुजे। पर सच पुछो त खारोड़ो खां जॾहिं अॼु जा माण्हू उते बिलाड़ो खेॾंदा हुजनि, रांदि ऐं ख़ुशि हुजनि, रांदियूं खेॾंदा हुजनि, त सच पुछो त मारूअ जो उहो वक़्तु बि यादि ईंदो हुजे। ऐं बेटा उहे जेके ॻाल्हियूं रखियूं हुजनि, उहे जेके बेत लिखिया हुजनि, अव्हां कॾहिं बि तस्दीक करे हाणे बि खारोड़ो अव्हां वेंदा हुजो त ईअं बाक़ाइदे बेटा साईं सनद ॾेई लिखियो हुजे। सो है अहिड़नि ॾाहनि खे पढ़ंदा हुजो, उन्हनि जे इल्म मां, उन्हनि जी ॻाल्हि मां अॻिते वधंदा हुजो, पाण खे बुर्दबार कंदा हुजो। सो हलंदा हुजो, अहिड़ो ई सुहिणो आवाज़ु हुजे जिते मुंहिंजा मारूअड़ आहे। सो इहो ॾिसंदा हुजो, दीबा सर जो आवाज़ु हुजे। अञा तव्हां सां कचहरियूं कयूं।
थोरा मथोरा मुते मारवड़न जा हाय हाय थर में जेतरी वारी अञा बि घणेरा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां कयां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जी तरफ भलीकार चंदा जो हिकु पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर का अदा छाल हुजे अदा ठीकु हुजो अबा आओ आओ बस सही आहे इहो भलो कमु कंदो हुजे यार सार संभाल हलंदो हुजे घणा महीना बस कुर्ब वारा कुर्ब ई कंदा हुजनि महिरबानी वॾी तुंहिंजी कुर्ब वरी महिरबानी हुजे लख थोरा मेहरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो हा फोन कॉल आई हुजे को एॾी ड्रिजणे हुजे कड़ो दले सरण आई हुजे ड्रिजी हंदी हुजे त खणी वेंदे हुजे जो असलेड़ी सिटी वगी हुजे कमो चो है सा तो हुजे हा हा ए साथ थी गयो हुजे हाणे को रेल बधेता का पटड़ी ठई गई हुजे अलाए छा हाणे रामलाल बागड़ीअ सां रहंदी हुजे झिरके जहिड़ो साहु खयो वतंदी हुजे उहा त नाए कारे ते ॻाल्हाईंदी हुजे वालो तू दिलेर हुजी हा पोइ कुत्ता पठा लगन त राधली 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 राधला जी छलाईंदी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां सर गुलाम नगर खास के लिए नवाब शाह मां अदा छाल हुजे ख़ासि कली साहब ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार सर अल्लाह जो एहसान अल्लाह जो करम तव्हां ख़ुशि छो नहीं ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे सर मालिक जा करम अल्लाह जो शुक्र आहे लख लख मालिक जी महिरबानी वाह 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 ईअं शुक्र करणु खपंदो हुजे ऐं हर ॾींहुं ईअं सुठो गुज़रंदो हुजे ऐं सुबुह जो सुठी सोबत में माण्हू शामिल थींदो हुजे त सॼो ॾींहुं माण्हू चाकु थी पवंदो हुजे जी साईं ॿियो तव्हां ख़ुशि आहियो अॼु राधा ख़ुशि आहे हा साईं बसि केर लॻो पियो ज्यादा तव्हां कीअं हुजो तव्हां ठीकु हुजो अॼु माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे वाह वाह वॾियूं महिरबानियूं अदा आहे तव्हांजूं कुर्ब मूंखे ॾाढो थो मां ॾिसां थो शौक़ सां वाह वाह इहा कहिड़ी ॻाल्हि जे करे ॾिसंदो हुजे एॾो वणंदो हुजे प्रोग्राम इहा ॻाल्हि त अदी जेको तव्हांजो भेड़ो आहे न इहो मूंखे वणे थो ॾाढो वाह असांजे घर में जहिड़ो हुजे तव्हांखे इहो वणंदो हुजे मूंखे ॾाढो भेड़ो वणे थो तव्हांजो हा वाह इहो वाह मोहबत जो जहिड़ो त हूअं ई वणंदो हुजे न चटपटो हुजे इहो साईं हिकिड़ो सूफ़ी कलाम ॿुधायो हा ज़रूरु ज़रूरु सूफ़ी कलाम तव्हांखे ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब महिरबानी कुर्ब मोहबतूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अब अचंदा हुजनि जहिड़ो रामल जे घर पोइ राज ख़ुशि हाणे असां बि भला हिन में ख़ुशि उहो जहिड़ो ॿियो हुजे जंहिंमां जमानो बेजार हुजे हा ही जेको जहिड़ो हुजे न हा इहो मोहबत जो हुजे हा कुर्ब जो हुजे हा प्रेम जो हुजे हा सही हा इन में हा वरी हर को माण्हू जेको ख़ुशि थिए हा इंजॉय करे हा तूं ख़ुशि थींदी हुजे त मुंहिंजी ॻाल्हि थींदी हुजे ज़माने में मां असुल पंहिंजे मर्द खे कुकड़ कयो वतंदी हुजां तव्हां जनानियुनि खे खपंदो ई हुजे जेको हुजे पंहिंजी जनानीअ कुकड़ करो हुजे पोइ त तूं बबर शेर हा ॿियो हा हा बुत हेॾो हुजे बाक़ी हुजे ॿिली मिसल हा हा ॿिली मसल आहे तूं वरी ॾिसंदी हुजे जेको हुजे ट्रां ट्रां करे हीअं हीअं माना घर में वेही हाणे सभु ॻाल्हि कंदा हुजनि वरी हीअं करे बीही रहंदी हुजे त मुंहिंजी ॻाल्हि ज़माने में हलंदी हुजे मुंहिंजो हा कपिड़ा धोंदी हुजे हीअं कंदी हुजे वञी कपिड़ा धोंदी हुजे तूं धोंदो हुजे हा हा कपिड़ा तूं ॾींदो हुजे तूं ठिकर तूं धोंदो हुजे तूं रुगो भञंदी हुजे ठिकर छो जॾड़ी हुजे मैडम हुजा मैडम हुजे मुंहुं चोला ख़बर हुजे जट सोई फट हा हा जट सोई फट हुजे मुंहुं चो हीअं हुजे मड माला जॾड़ी थी वई हुजे अलाए तूं घणे खा भले थी फालू पटी पर हाणे हे त मालिक राजी हुजे त पोइ हाणे कड़ी परवाह हुजे हा परवाह हुजे तूं जेको हुजे त कीलियुनि खे रिझाईंदी हुजे जंहिंजे करे हाणे मालिक राजी हुजे मालिक राजी जे सड़ण वारा भली पिया सड़ंदा हुजनि हा
सड़न वारा भली सड़ंदा हुजनि, रब राजी हुजे, मालिक जो हुजे साथ, वो राध लई ईअं ई हुजे। पोइ इहो पई काकड़ो हणंदी हुजे। काकड़े जी ॻाल्हि न हुजे राम। मोहबत हाणे मोहबत खे तूं न सम्झी त पोइ हिन में राधल जो कहिड़ो कसूर? हाणे सुबुह सां तूं असुल जेके मूंखे नेरन पाणी कराए छॾियो हुजे, रासण पाणी करे खणा चवंदा हुजनि की खाधे जो माण्हू बुखो न हुजे। हा हा खाधे जो बुखो न हुजे माण्हू, हा। मोहबत जो बुखो हुजे, ओहो तो जो बुखो हुजे, बोल जेके हुजनि कुर्ब जा ॻाल्हाईंदा हुजो, इन जो माण्हू बुखो हुजे। बाक़ी हाणे खाधो त माण्हू खे हर जॻह ते मिले। इहे 1970 या 80 वारी ॻाल्हि न कंदी हुजे, दौर हींअर ॿियो हुजे। हा ये तूं 1980 ऐं 90 हींअर जेको दौर हुजे माना खाईंदा हुजो। हा जे न हुजे पोइ चवंदा ठलो हुजे सुञो हुजे। खाइनि बाक़ी खाराइण महिल बरो। हा पोइ वरी साईं हलंदा हुजूं बसि, साईं कमु हुजे। हा साईं कमु हुजे वेंदो हुजां, देरि थी वई जे सफ़ा हींअर असुल ऑफिस मां कमु हुजे साईं, हर काणा हुजनि साईं हा सो हाणे इहे 1970 या 80 वारियूं ॻाल्हियूं न कंदी हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां अदा? अदा पन्नो अकल को सोबार तो ॻाल्हायां, छा बि ख़ुशि आहियां ख़ैर? अदा पन्ने वारा कुर्बान, छा हाल हुजे? ठीकु हुजे, चङो भलो? सोभारो नालो थी। सोभारो? हा सदाई सोभारो हुजे यार। ख़ुशि चाक चङा भला हुजो। राजान ख़ुशि थी, टाट लॻा पिया हो। सभु ख़ैर यार। ख़ैर दुआऊं लॻियूं पयूं हुजनि, ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा। ख़ैर लॻा पिया नी, असांखे कलाम ॿुधायो, पैसो पैसो आहे पैसो। पैसो आहे पैसो है, पैसे सां हर को आहे, पैसो आहे पैसो। पराडो गाॾी पराडो वाच राडो। हा इहो कलाम असांखे ॿुधायो फरमाए। हा ज़रूरु ज़रूरु, ॿियो ख़ैर हुजे, सभु पनो अकल वारा ठीकु हुजनि? वॾी महिरबानी, मूंखे इहा ख़बर हुजे अधे नालो सोभारो रखियो हुजे त मां पंहिंजो नालो वरी लाबारो रखंदो हुजां। हा आई राधुल कर लाबारो आयो, ॿियो कर लाबारो नालो हुजे। हा सो त वरी हुंदे तूं हिन बीहंदी हुजे, चवंदी हुजे हिन हाणे हिते थोरो हिन थी पियो, थोरो हिन थींदी हुजे। हा शाबाश, थोरो हिकिड़ो पैर अॻिते। हा हाणे हिते ही करे ॻाल्हाईंदी हुजे। ही हे सम्झ फिल्म बणाऊं हींअर, मां आयो हुजां, तूं हीअं ॾाइण वांगुरु अचे, हिन मथां हीअं कुल्हे खां निकिती हुजे। हा मथां राधुल फिल्मुनि में वरी ईअं हुजी वॾी फिल्म थोरो हेॾे थींदी हुजे, सेडो ईंदो हुजे ॿुधण। हा हा ईअं पंहिंजो तोखे कहिड़ी ख़बर। हलो 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 बाबा, केरु कहिड़े शहर खां बा? अदी खुश चाक चङी भली। ॻाल्हाईंदो हुजां। हलो छो ॾिसंदा हुजो त सभु गॾिजी वेही ॾिसंदा हुजो। अब आप प्लीज 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 नाराज़गी ख़त्म कंदा हुजो। अब उनखे चवंदा हुजो भला ॿुधो यो साईं घर में बि हेड मास्टर हुजे या रुगो स्कूल में हुजे? रिटायर थी हुजे। अदी जी जी अदी। हा ॿियो ख़ैर हुजे, घर में सभु बचड़ा ठीकु?
शुक्र अल्हम्दुलिल्लाह दुआ था कयूं प्रोग्राम के जेके भी अंदर में आए ने एडिटर वगैरह सभिनि खे सलाम असांजे तरफ़ां। वालेकुम सलाम। माना एॾे शौक़ ऐं ज़ौक़ खां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, मूंखे ख़ुशी थी हुजे। लिबास और इहो कल्चर इहो असांखे ॾाढो प्यारो लॻंदो आहे, बिल्कुलु ॾाढो प्यारो लॻंदो आहे। इहे भेण मोहबतूं बसि दुआड़ी करे छॾींदा हुजो, मालिक साईं अव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। तमीम मैसेज जे हिसाब सां तव्हां नालो लिखी छॾियो, मां जॾहिं बि प्रोग्राम थींदो मां कॉल कंदमि और मुंहिंजी कॉल खणंदा कयो। ज़रूरु खणंदा। ज़रूरु, वॾी महिरबानी आहे तव्हांजी। हाज़ुर थी हाज़ुर पनो अकल वारो साईं ॻाल्हाईंदो हुजे पहिरियां तव्हांजी ॻाल्हि कई हुजेसि, सो इहो यादि हुजे मूंखे। हा वॾी महिरबानी। कुर्ब तव्हांजा, मोहबतूं तव्हांजूं अदा भाॼाई असां जेको हुजे नाराज़गी ख़तम। ओ हुनजे ॿिए जी ॻाल्हि कंदो उन्हनि खे न्यापो ॾींदी हुजे, पर हे फोन हिनजे खणंदी हुजे अधीअ जी पने अकल वारनि खे। फोन तूं खणंदो हुजी न। हा पोइ तोखे छा भला ॾाठ में सूर हुजे छा? फोन तूं खणंदो हुजी, मूंखे कहिड़ी ख़बर लबर कंहिंजो हुजे। तोखे इहा ख़बर हुजे त रामले जो मथो कीअं खाइणो हुजे। तोखे बीहण हा तूं विसियार हुजे, हाणे फिल्म हलंदी हुजे हिन ते पटा ख़तम थी वियो हुजे सॼी राति विसियार त फिल्म ॾिसो, चार फिल्मूं कॾहिं जी हुजे माई 1960 जी हुजे इहा विसियार 1960 में इहा फिल्मूं ॾिठियूं हुजनि। पोइ पाण छा चयो हुजे कहिड़ियूं ब्लैक एंड व्हाइट ॾिठियूं हुजनि। अच्छा हलो अवा कलाम हुजे मुंहिंजे अंगण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा, इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि। ॿुधाऊं मां कंहिंखे गम जो फसानो, ॿुधाऊं मां कंहिंखे गम जो फसानो, आहे बेवफाही सारो जमानो, ॿुधाऊं मां कंहिंखे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो अवां जो फोन जो इहो नंबर हुजे, अवां जे टीवी ते हलंदो हुजे, ऐं अवां इहो जेको हुजे शुरूअ में वरी अवां इहो फेसबुक पेज जेको हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उन ते बि अवां ॾिसंदा हुजो, पर उन सां गॾोगॾु वरी इहो बि चवंदा हुजो त मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अवां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, शेयर बि कंदा हुजो, बेल आइकन बि कंदा हुजो। उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी ॾाढा लोक गीत जा राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। सो इन जे करे हुजे त मेहरान टीवी ते बि अवां प्रोग्राम ॾिसो, हुजे अञा रहिजी हुजे माण्हू त वरी यूट्यूब ते ॾिसंदो हुजे, पर जे अञा बि त वरी माण्हू हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा छा हाल हुजे अदा? ठीकु हुजो, मीरपुर साकरो ठीकु हुजे, सभु ख़ैर लॻो पियो हुजे, मालिक साईं जा करम लॻा पिया हुजनि, पंहिंजे घर में जनानीअ सां वेठा हुजूं। ॿियो नओ ताज़ो त मौसम मुंद मटिजी वई हुजे, राति जो पेट्रोल बि चढ़ियो हुजे, वरी डीज़ल बि चढ़ियो हुजे, नओं वरी इहो हुजे। हा भाई इहो तेल वरी चढ़ी हुई, सोन वरी 2-3 ॾींहं थोरो हेठि लही वरी हिकदमि मथे हलियो वियो हुजे। हा न मसरूफ़ यार सॼी सिंध मां पूरी दुनिया मां सभु अवां जहिड़ा प्यारा माण्हू फोन कंदा हुजनि, पोइ इन जे करे वरी इहो थींदो हुजे।
आओ आओ जरूर जरूर वालेकुम सलाम ये मोहब्बतूं जनावां जो टाइम कर हाँ सभिनी खे सलाम लख कुर्बा दा लख कुर्ब वॾी मोहब्बतूं आजो मुद्द अधे के वरी जेका ॻाल्हि मूंखां पुसी हुजेसि को नओं ताज़ो हिन लखे हा अधे लेखे त घर में इहा वेठी हुजे त रुगो ट्रा ट्रा कंदी हुजे त राम लेखे बि दुनिया जी का ख़बर ई न हुजे हा बसि हेॾां ॿुधे हेॾां बसि थियणो पवंदो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दरगाह सखी जाम दातार का हाफिज परवेज अली तीवणो हाफिज साहब खुश चाक चङो भलो तबियतूं बहार अल्हम्दुलिल्लाह रावणा खुश आयो पूरी टीम खुश आहे अदी राधा खुश आहे बिल्कुल अदा खैर लॻो पियो हुजे तव्हां सभु ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेणा वारियूं दुआवां मां खुश आहियो मालिक साईं अव्हां खे हमेशा ख़ुशि रखंदो हुजे ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अदा अदी तमामु मौसम बहितरीन आहे ऐं तव्हांजी सॼी टीम खे दुआऊं कयूं पिया त अलाह ताला सभिनि खे जेके ॾिसनि पिया पियो उन्हनि खे ख़ुशि आबाद खे त ई मुस्कुराईंदा रहनि वॾी महिरबानी हाफिज साहब भाऊ ठीकु हुजे बिल्कुलु अॼु एजाज बाबा खे सलाम चए पियो उहो बि हाणे मेरा टीवी चैनल ॾिसे पियो दुआ बाबा खे इंजॉय करे वाह वाह सभिनी खे सलाम भाऊ खे बि सलाम ऐं सखीअ वारनि सभिनी खे सलाम अबा सभिनी खे सलाम हा तव्हांजी सॼी टीम खे सखी जाम दातार जे उर्स मुबारक जी दावत ॾियूं था त ज़रूरु 17 अरिड़हं 19 नवंबर ते अचिजो 17 अरिड़हं ऐं 19 नवंबर ते सखी जाम दातार जो मेड़ो हुजे वाके सुहिणो मेलो हुजे ज़रूरु चकर लॻाऊं हा पूरी टीम सां अचिजो ज़रूरु ज़रूरु अचूं अबा ज़रूरु वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं लख कुर्ब सो इहो हाफ़िज़ परवेज़ तीणो हुजे भाऊ सां गॾु वेठो हुजे पूरी फैमिली पूरे कुटुंब सां ॾिसो त जंहिंखे नूर हुजे त बि माण्हू खे न सुञाणे सघंदा हुजनि जिन वटि नूर हुजे चवंदा हुजनि न अलाए यार हिन माण्हूअ जी ख़बर ई न पवंदी हुजे अलाए कीअं हुजे पर वरी जेको हुजे माना ॾिसंदो बि न हुजे हा तस्वर में हिकिड़ो माना जेको हुजे अकस माना ईअं सम्झ ॾिसंदो हुजे हा ठाहे छॾो हुनखे ख़बर पवंदी हुजे त ही माना कीअं थींदो हुजे ऐं ही जेके राम राधा हुजनि इहे कीअं हुजनि माना इहो हुनजो ईअं सम्झंदा हुजो माना अकस हुजे आओ बा हलो कलाम ऐं न्यूज़ हुजे सो वॾी ॻाल्हि हुजे इहा ॻाल्हि हिते छॾींदा हुजूं सोरी हाणे कलाम ते हलंदो अधे बि चयो त को सूफ़ी कलाम सवेल खां बि सूफ़ी कलाम जो हुजे सो 80 वरी अॼु चवंदा हुजो त को सूफ़ी अहिड़ो भलो कलाम हुजे मांझी फ़क़ीर जो इहो ॾिसंदा हुजूं पर हुन सां गॾोगॾु वरी ख़बरूं बि हुजनि पर अॼुकल्ह हा पर अॼुकल्ह हैदराबाद में डेंगी त अहिड़ी हुजे जो हर ॿियो माण्हू ऐं रोज़ हिकु ॿ जान वेंदी हुजे सो मच्छरनि जे आज़ार खां पाण खे बचाईंदा हुजो ऐं जेका ॻाल्हि हुजे मलेरिया ऐं डेंगी इहे ॿई हुजनि तमामु घणा माण्हू परस 15-20 ॾींहं माण्हू कई सम्झो होश सही न हुजे सो इन खां पाण खे बचाईंदा हुजो सो ही कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां ॻाल्हियूं कंदा हुजूं ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हे मौसम सां गॾोगॾु हाणे त वरी इहो जेको थियो हुजे ऐलान त सकाफ़ती ॾींहं जो
सो सकापती ॾींहं जेके हुजनि हाणे उन में ॾींहं जेके हुजनि अॼु जेको ॾींहुं हुजे हाणे बाक़ी वञी महीनो ऐं पोइ कुझु ॾींहं रहिया हुजनि। हा उनजे बचारो मना सम्झी मना 2-3 महीना अॻे थियनि। हा पर महीनो सम्झी वॾो ॾींहुं अचे असांजे लाइ। हा सो इहो ख़ुशियुनि वारो ॾींहुं हुजे मोहबतुनि वारो ॾींहुं हुजे हिक ॿिए खे मोहबत वारी ॻाल्हि जेका हुजे उहा थींदी हुजे पोइ इन ॾींहं ते ख़बर पवंदी हुजे त कहिड़ा रुठल हुजनि कहिड़ा परतल हुजनि कंहिंजी मोहबत कीअं हुजे गॾु कीअं हलणु खपंदो हुजे। सो इहे ॾींहुं असांखे वरी इहो सेखारींदो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? आज़ाद छा हाल हुजे? ठीकु हुजे चङो भलो तबियत ॿाहिरि? खैर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तयार अदीरा खां तयार आहे तूं तयार आहीं? हा असां तयार लॻा पिया हुजो त तव्हां तयार हुजो। खैर आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं तबियत बुखार खंघ? तबियतूं बि सही हुजनि अदा। अच्छा असांजे फौजिया जो गानो ॿुधाईंदा हुजो। ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा हुजो सभिनि खे। हा वॾी महिरबानी हुजे लख कुर्बा हुजनि। हे 60 मेल खां पोइ चक नंबर जेको हुजे हुन खां सो चाक हुजे कड़ो बा हिनखे बुखार हुजे मुंहं मां ज़ाहिर थींदो हुजे त इहा पोइ हाणे अलाए बुखार हुजे पुछे 3 दफ़ा त चाक हुजो मूं चयो चाक जो त माण्हू लाज़मी ॻाल्हि हुजे माण्हू पंहिंजे खां जेको हुजे हाले वाले ईअं पुछंदो हुजे अदा चाक हुजो चङा भला हुजो तबियत सही हुजे इन जे करे मां हुन सां ॻाल्हायां तूं हीअं के बीठी न हुन सम्झो हुजे अलाए चाक न हुजे मुंहं मां हुन ॾिसी वरितो हुजे। इहो पंहिंजा सिंधी माण्हू ईअं ई पुछंदा हुजनि चाकड़ा हुजो। वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्कार अदा हैदर कीअं हुजे? ठीक लॻो पियो हुजे? अल्हम्दुलिल्लाह जी भेण सफ़ा बिल्कुलु ख़ुशि जा दुआन में यादि कंदो अदा तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। अल्लाह ख़ैर कंदो हुजे अल्लाह ख़ैर कंदो हुजे। को हाल को अहवाल ॾींदो हुजे दा सभु खेल लॻो पियो हुजे कणिक जी छटाई हुजे कणिक छटियूं बधा रोज़ कई बधा छटियूं बधा तारीख़ बसि इहो हाणे कणिक जूं बनियूं बि ठहंदियूं हुजनि त वरी हाणे लोंबर अची वियो हुजे त हाणे छट बि शुरू थींदी हुजे न जो हीरे वॾियूं थींदियूं हुजनि घरे घटि गिराट जहिड़ियूं थींदियूं हुजनि तरफ़ राणे जे मुल्क ते एॾा इहो काहे बि छॾियूं हुजनि ॾाढा वॾियूं थी हुजनि इहो महीनो असां अॻु मां पाईंदा आहिनि अॻु में लुणंदा आहिनि। इहो छा नाड़ी कई हुजेव छा? न छट कंदा आहिनि नाड़ी वाण कंदा आहिनि छट कंदा आहिनि। इहो दरिया वारे पाणी ते छट कई हुजेव छा? बोट वारो पाईंदा आहिनि जेको नयुनि जो पाणी हुन में छट कंदा ईंदा आहिनि। हल त हा भाउ हेॾा हुजनि जेके ॻाल्हि खे सम्झंदा हुजनि वक़्तु सिर कमु करे छॾींदा हुजनि पोइ गर्मी न हुजे। न हींअर गर्मी न हुजे मौसम बिल्कुलु नॉर्मल हुजे माना हुन कणिक खे बि कुझु न थींदो हुजे। न थींदो इहो आहे त जेको कणिक वॾो हणिजे न हणिजी लॻे पीली पीली करे हणिजी ऐं अन्न भलो कंदी अन्न भलो कंदी हुजे बाक़ी पाण कांगड़ी थी वेंदी हुजे। हा पाण जेको पीली बोह घटि थींदो अन्न घणो थींदो बसि पोइ अन्न खपंदो हुजे ॿियो हाणे बोह कहिड़ो भला राधलीअ खाराइणो हुजे जो माण्हू हुजे वॾी महिरबानी हुजे भाउ वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं छा हुजे अलाए हीअं करे बीही रही हुजे मुंहुं चो अलाए हाणे ॿ ॻाल्हाईंदा हुजनि त टे जो कमु न हुजे हर भरू दाफ़ कंदो हुजे तुंहिंजो लॻो पियो हुजे त पोइ हाणे बाक़ी राधुल छा कंदी तुंहिंजो कमु इहो हुजे। कहिड़ो कमु हुजे? इहो जेको हाणे ॿुधायो अहिड़ी त लॻंदी हुजे न हल अहिड़ी लॻंदी पोतीअ जे पलांड सां हे रोई पवंदो हुजे। पलव भिजाए छॾा माना इहो माना पलव भिजी वेंदा हुजनि भिजंदा छो हुजनि? हा पलव पादतनी जा बिना यार कीअं न हूंदा मुंहिंजे लाइ मारू रुना कीअं न हूंदा। वाह वाह छा सम्झंदे हल सुरो ओ मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? अदा साईं नवाब शाह खां अरबाब भट्टी रामण फ़कीर ख़ुशि आहियां फ़कीराणी ख़ुशि आहे सभु ख़ैर अदा तव्हां ठीकु फ़कीराणी बि ठीकु हुजे आऊं बि ठीकु हुजां जग जहान बि ठीकु हुजे मालिक जे दुआ सां
शुक्र आहे अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। तमामु बहितरीन प्रोग्राम ॾिसूं पिया। वाह 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 वाह। कीअं हुजे नवाब शाह जी मुंद मौसम मटी हुजे त कीअं चाकाई हुजे बा? शुक्र अल्हम्दुलिल्लाह मौसम ठरी वियो आहे। राति जो सर्दी आहे हल्की फुल्की, ॾींहं जो गर्मी कान्हे, माना बिल्कुलु ओके नॉर्मल मौसम आहे। बस चवंदा हुजनि भाई चिट जा जहिड़ो को आख़िरी ॾींहं हुजनि, हींअर ॾींहं जो गर्मी राति जो थधि पोइ फसल जो मेरी कमु। माण्हू जी तबियत में बि ना चाकाई थींदी हुजे अदा। बिल्कुलु बिल्कुलु अॼु तबियतनि में नाचाकाई आहे, छो जो मौसम थोरो माना ॾेखारे पई, इन करे बिल्कुलु तव्हां सही था चओ। हा बस सरो जॾहिं वरी वञी हिकु करो मौसम थींदो हुजे पोइ वरी माण्हू हे जेको हुजे चहिरो थींदो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां वटि हैदराबाद में मौसम ठीकु हुजे? अब मौसम त सही हुजे पर ये मच्छर या डेंगी अहिड़ो हुजे जो ड्रप लॻो पियो हुजे बस हाणे बूथयो घाड़ो न करो सॼो ॾे सॼी राति हीअं ढको वेठा हुजूं, मथां को डेंगी बेंगी न थी पवंदो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु मेरान टीवी ते सच चवंदा आहिनि, इलाज खां एहतियात बहितर आहे, एहतियात करणु खपे न। हा एहतियात लाज़मी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु राति जो माण्हू पंहिंजो ॾियारी वग़ैरह इस्तेमालु कंदो त माण्हू बची पवंदो हिननि खां। हा वॾा ॾाढो माना ॾाढा मरीज़ हुजनि, छो इहो हर ॿियो माण्हू सोचींदो हुजे भाई हिन मां बचणु खपंदो हुजे, इहो पाणी न रखणु खपंदो हुजे, ॿूटनि खे पाणी बेवक़्तो न ॾियणु खपंदो हुजे, राति जो न त मच्छर थींदा हुजनि। ऐं पोइ वरी हाणे वरी चवंदा हुजनि भाई कमरनि में इहो काफूर जूं गोरियूं रखे छॾींदा हुजो उन ते इहो डेंगू न अचे। हा हा अच्छा हा हा ये काफूर वारियूं गोरियूं उन सां डेंगी न थींदो हुजे। हा न इहो पक्की ॻाल्हि हुजे। हा डेंगू ईंदो ई न हुजे। किथे रखो पियो हुजनि? ओ हे कुंडन में हे नसु त ॾींदो हुजे न सवलो। ओ अंधी तोखे ॿुधाई न हुजे मूं रखे। गोरियूं हूंदियूं हुजनि। अब मूं हिनखे ॿुधाए न हुजे रखे छॾियूं हुजनि भई इहे न हुजे खाई छॾी। न मूंखे न जेके हे असांखे ॾिसनि उन्हनि खे ॿुधाईंदो हुजे। उन्हनि खे गॾो गॾु तोसां गॾु उन्हनि खे बि ॿुधाईंदो हुजां, ॿियो वरी हाणे पाण खे ॿुधाईंदो हुजां छा? अबा जी जी फ़कीर साईं। फ़कीर तो इहो इलाज ॿुधायो हुजनि ॾह न अबा, वरी पोइ उन ॾींहुं वरी हे असांजो प्रोग्राम हले सिधी ॻाल्हि उन में बा मोराई साहिब बि ईअं चयो बाबा हे काफूर वारियूं गोरियूं रखे छॾींदा मच्छर हुजनि ई न। बिल्कुलु बिल्कुलु जस हुजे मोराई साहिब खे। मोराई साहिब जा प्रोग्राम बि ॾिसंदा आहियूं, तमामु बहितरीन नॉलेज में तमामु इज़ाफ़ो थींदो आहे। हाओ सो इहो ॾिसो मेरान टीवी ते जस हुजे, हर प्रोग्राम भलो आहे, कहिड़ी तारीफ़ कजे, कहिड़े प्रोग्राम जी तारीफ़ कजे, मेरान चैनल ई मेरान आहे बसि। सिंध जी सुञाण सिर्फ़ मेरान आहे, सिर्फ़ मेरान आहे साईं। हाओ सो बसि चवंदा हुजनि त जो हाल पेश पिरिया नाल असांजा कम हुजनि उहे। अल्लाह पाक तव्हांखे बरकत विझे, अल्लाह साईं चैनल खे अञा कामयाबियूं ॾे। आमीन कुर्ब हुजनि। बासा ठीकु हुजे बा? बासा ठीकु हुजे? वॾी महिरबानी अदा। बादशाह खान स्कूल में हुआ। वाह वाह। पोइ बादशाह खे बि सलाम, असांजी भाॼाई खे बि सलाम, सभिनी खे सलाम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी जो लख कुर्ब अवांजा मोहबतूं अवांजूं सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। सो ये रखूं हुजनि टुकूं मथां खणी खाई छॾींदी हुजे, चरियो हुजे खाई छॾींदी अलाए हुजे चटेरी पोइ मुंहुं चोदई दिमाग़ फिरल मथां तूं जे रामलो बर्फी नंढड़ी वठी आ हुजे किरी पई हुजे त हिन खां अॻु मां खाई वेंदी हुजां। ओए हिन नंढड़े हूंदे खां सुञाणो ये काफूर जूं गोरूं अॻे माण्हू रखनि हंधनि बिस्तरनि में त उते कूओ न थींदो हुजे। अलाए घर में बि कोई हुजे। हाणे वरी मच्छरनि खां बि हे हुजनि। हा मथां तूं चई त रामलो वरी बर्फी नंढड़ी वठी आयो हुजे, रसगुल्लो नंढड़ो मथां तूं न टॉफी सम्झी नकुल वॾो सम्झी खाई वेंदो हलो हुजे। हलो कलाम ते वेंदासीं, इन खां एहतियात कंदी हुजी, वॾा नकुल तोखे वणंदा हुजनि, एहतियात कंदी हुजी है न। हा माण्हू खे एहतियात करणु लाज़मी हुजे। मूं ईअं रखूं मुंहिंजो न ॿुधाईंदो हुजां त वरी चवंदी हुजे इन रखण सां छा थींदो हुजे, इन करे वरी अॼु ॻाल्हि कई हुजे। हा होशियारी हुजे। बच्चों की पहुंच से मैंने दूर रखी है, बच्चों की पहुंच से दूर रखी है। हाल तूं हलंदो हुजे। हा सो अब हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं। सो अदेब चयो हुजे फौज़िया सुमरो, सभु चवंदा हुजनि फौज़िया सुमरो त फौज़िया जो आवाज़ु बेड़ो हुजे, सदा बहार आवाज़ु हुजे। उत्तर लाड़ काछो सभु जेके हुजनि फौज़िया जा परस्तार अॼु बि मौजूदु हुजनि। सो फौज़िया जे आवाज़ में सुहिणो गीत हुजे,
छाजे लाए तुझे मुंह ते रंज ही मलालिया, छाजे लाए तुझे मुंह ते रंज ही मलाला, हुक्म कर मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाला। पर उन में या साईं राशिद मोराईअ जी शाइरी हुजे ऐं साईं सां जॾहिं ॿ घड़ियूं मिलियूं हुजनि चइजो त रामलायो मूं पंहिंजो जवानीअ में कलाम लिखो, सो इहो कलाम वरी फोज़िया खणी ॻाए छॾियो हुजे, वरी हाणे सम्झो यादूं ताज़ूं थींदियूं, सो कलाम सां याद इहो अवां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचरियूं कयूं। चवंदो हुजां अव्हां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग छंछर ऐं आचर ते अव्हां जे हुजनि संग अव्हां ॾिसंदा हुजो ऐं ॾेह परॾेह में जित जित बि वेठा हुजो उते सभु अव्हां हिननि रंगनि खे पसंदि कंदा हुजो, फोन कॉल करे शामिल बि थींदा हुजो ऐं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदा हुजो, मोहबत भरियूं ॻाल्हियूं कंदा हुजो, हाल अहिवाल पुछंदा हुजो ऐं पुछण में जेको हुजे उहो पुछंदा इहो बि हुजो त असांजे इलाइक़े में या ॿुधाईंदा बि हुजो त असांजे इलाइक़े में तालीम कीअं हलंदी हुजे, हुनुर कीअं हुजे, फसल कहिड़ा थींदा वञनि, कहिड़ा फसल पोखा हुजनि, कहिड़े जी मुंद हुजे ऐं मच्छी कहिड़ी हुजे, इहे बि जेके रंग हुजनि ज़रूरु कंदा हुजो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? हलो वाह, हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा नालड़ो ॿुधाईंदा हुजो? मक्का खां मक्सी कहिड़े शहर खां अदा? कोयटा बलोचिस्तान। बलोचिस्तान खां। मक्सी साहब ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो, चङा भला? हा सभु सभु ख़ैर लॻो पियो हुजे। बलोचिस्तान जी मुंद मौसम भली हुजे, वॾी महिरबानी हुजे। को सिग्नल जो जेको हुजे इहो बि वॾो मसइलो हुजे अॼु जे दौर में। हा सॼो ॾींहुं कंहिंखां पुछ चवंदा हाणे उहो इंटरनेट में मज़ो न हुजे, हाणे उहो सिग्नल में मज़ो न हुजे, जे चवंदा हुजनि अदा हाणे उहे माण्हू ई न रहिया हुजनि जो सवाद बि निकिरियो हुजे। पर बाबा ॻाल्हि इहा हुजे त इहो सवाद उन वक़्त जा बि माण्हू पैदा कंदा हुजनि, ॻाल्हि बि माण्हुनि जी ॻाइबी हुजे। पर हिकु हलो बा अब केरु कहिड़े शहर खां? ठारूशाह शहर खां न्याज़ हुसैन सूमरो। ठारूशाह वारो न्याज़ हुसैन सूमरो। अदा ख़ुशि चाक चङा भला? दुआ अल्हम्दुलिल्लाह ख़ैर साईं। तबियतूं ॿाहिरि हुजनि। ठारूशाह कीअं हुजे अबा? ठारूशाह सही आहे, सही आहे। राधा कीअं? राधा चाक हुजे, चङी भली हुजे बा। हा वाह वाह। अॼु पहिरियों त दिलबर आहे, सिर जो साईं आहे। इहे मोहबतूं अव्हां जूं ठारूशाह मां वेही अॼु फोन कजे, एॾो वक़्तु विसारे छॾियो हुजेव। बसि तव्हांजी यादियूं तव्हांजा इहे ॾिसो में था ड्रामा प्रोग्राम ॾाढा महिराण जा, ॾाढा वणनि पिया था महिराण टीवीअ जा। वाह वाह। माना हो कम दिलि चई त मां जो हाल अहवाल कयो न, भले ॻाल्हि वणी कचहरी कयो न, माना ॻाल्हि वणी हुजे तॾहिं फोन कई हुजे। हा न। वाह। फौजा सूमरे जो कलाम को ॿुधायो। हाणे अञा हलायो हुजे इहो कलाम, ॾिसजो ॾिठो हुजेव ज़रूरु ज़रूरु कमु हलाईंदा हुजूं इहो कलाम को ॿियो। पर ठारूशाह वारनि सभिनि खे सलाम आहे बा। वाल सलाम, वाल सलाम। सब सलाह वाला भलाई कंदो। ख़ुदा हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। आहे माण्हू सभु न सुहिणा, हाय हाय बेटा साईं, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बूए बहार जी। बेटा साईं चयोजे त माण्हू त माण्हुनि जहिड़ा, पर उन्हनि में माण्हू के पखियुनि हंजनि जहिड़ा हुजनि। हाय सो हिन मुंद में परे जा परॾेह जा पखी ईंदा हुजनि, उन्हनि खे यार उन्हनि ते रहम कंदा हुजो, उन्हनि जो शिकार न कंदा हुजो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम। मुंहिंजो भाउ कहिड़ो कहिड़े शहर वारो? साईं शेख साहब भली करे आजो, ख़ुशि चाक चङो भला? मालिक जी महिरबानी आहे। तव्हां पंहिंजो ॾियो हाल वाल ख़ुशि लॻा पिया आहियो? बाबा जी अव्हां ख़ुशि त पोइ असां अॻ ई ख़ुशि लॻा पिया हुजूं।
महिरबानी महिरबानी भाॼी इरादा कुछ लॻी पई आहे। बस यार मुंद मटी हुजे पोइ चवंदी हुजे कमल मथे में सूर कमल चए बुखार कमल बस पोइ जीअं कंदियूं हुजनि जनानू ॿियो बस मौसम ईअं लॻी पई आहे चेंज थी वई आहे सर्दी जी पोइ जेको आहे हुन बुखार बि अचे थो ज़ुकाम बि थिए थो मलेरिया बि थिए थी पर अॼु मज़ो कोन थो कराए यकु कोन थो खणी राधा जे मथां। बस राधुली अॼु यार तबियत सही न हुजे न ओ राधुली ओ अधे पने बचाएगा अदा राधुल मानी पचाईंदी हुजे अब आई हो मिड़े जरियो भाॼी पुछा राधुली पुछे त चाक हुजे इरादो सरींदो हुजे खैर लॻो पियो जे भाऊ मानी गभो पचाईंदी हुजा। हा रामू जो कुझु हिनखे जेको आहे मखण जो चाणो लस्सी ऐं जेको आहे साग जी बि मौसम अची वई आहे खाराइजे। अब आहे काॾे हीअ चवंदी हुजे त आऊं डरड़ी ईंदी हुजे रामले खे छोड़ी अदा हे डरींदो हुजे तॾहिं तॾहिं कहिड़ो लॻो पियो हुजे। हाणे असांखे कहिड़ी कलंदर जी धमाल जी महिरबानी कयो। हा ज़रूर 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 वॾी महिरबानी जे वॾी महिरबानी लख तोखे बि जेको हुजे सुख न अचे छो कि राधुल खां सवाइ रड़पाती हुजे। ईअं त हुजे ईअं सम्झ त ज़िंदगीअ जी हिसे जी ॾोर तोखे बि असां ईअं फेराए छॾियो हुजे हाणे फेराई हुजे हाणे राधो खंदो जिंदगी विञाई हुजे सो हाणे छा न सलाह ॾिनी हुजे न इहो वाक़ियो वक़्त गुज़री वियो हुजे दिमाग़ ज़ुल्म करे छॾो हुजे माण्हू सलाह ॾींदो हुजे पर जेके माण्हू सलाह ॾींदो हुजे न जनानी माना दोस्त बि हुजे न पोइ हाणे तरह अकुल तो में घटि हुजे हाणे वञी तोखे अकुल सोच तोखे न हुजे हाणे तूं हुजी ॾोर आऊं हुजा लाटूं ॾोर में बद हाणे ॾोरूं हणी लाटूं हणी हाणे थियो हुजे कम तमामु थियो हुजे हणंदी हुजे भित में मथो मां अचां तूं ॾोर आऊं लाटूं पियो फिरंदो हुजां पर माण्हू खे सम्झाईंदो हुजे हा पर कलाम हलाईंदो हुजे हाणे तूं ॿार हुजी नंढड़ी हुजी हाणे हिनखे सम्झाऊं चवंदो हुजे त बसि तूं रामले खे ॾिसंदी हुजी सम्झंदी हुजी त रामले खे सम्झी वेंदी हुजां सो अब हाणे वरी हलंदा हुजूं कलाम न अधे चयोजे धमाल सो धमाल भला अॼु वरी साज़िया ख़ुश्क जी आवाज़ में हाय हाय धमाल हुजे सो या ॾिसंदा हुजो न खां पोइ वापसि अचूं था अञा थोरो कचहरियूं कयूं।
दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो। पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। वाह वाह। सो अबा सॼी सिंध पंहिंजी हुजे, उनखे घुमणु खपंदो हुजे। पोइ हाणे जे रीवो न हुजे त माण्हू खणी बस ते ई निकिरी पवंदो हुजे। बस न हुजे जेकॾहिं त साइकिल ते ई निकिरी पवंदो हुजे। हा भला जेकॾहिं साइकिल न हुजे त फटे ते बि निकिरी पवंदो हुजे। हा पर सारी सिंध माण्हू भला घुमंदो। जेकॾहिं ॿी सभु ॻाल्हि खां वञो त इहो ढगे गाॾी ते बि निकिरी पवंदा हुजे। इहा त तारीख़ हुजे, इहा त अॻे त जेको आहे ढगे गाॾियूं पोइ टंग, हा उन टाइम वरी रावण मोहबत बि उहा ई हुजे। हाणे बस कलाकनि जा सफ़र हुजनि पर माना माण्हू खे परेशानी न थिए। हाणे पुराणो सुराणो फटो हुजे बस तोखे यार घुमाईंदो हुजे। फटो हलो यो रामू साहब अबा रामण ॻाल्हाईंदो हुजां। केरु कहिड़े शहर खां बाबा? साईं कंबर खो नज़ीर अहमद चांडियो। कंबर वारो नज़ीर अहमद चांडियो, भली करे आया हुजो साईं। ख़ुशि चंग वॾियो जी महिरबानी। रामू खे बि त राधा खे बि असांजो सलाम ॿिन्ही खे। मोहबतूं हुजनि सर, कुर्बा कुर्बादा। हा महिरबानी महिरबानी। असांखे बि मंज़ूर फ़कीरनि जो को कलाम हुजे त ॿुधाइजो। हे उस्ताद सां ॻाल्हाए, मुंहिंजो उस्ताद आहे उस्ताद रामू साहब। हाउ उस्ताद अस्सलामुअलैकुम। वालेकुम उस्ताद। छा हाल हुजे अबा? अब्दुल करीम बिरोही बख्शा। अब्दुल करीम बिरोही। अबा इन अदे जा छाजा उस्ताद हुजो? बाबा बस मैं उस्ताद छॾींदा आहिनि। उस्ताद आहिनि महिरबानी हुननि जो उस्ताद चवंदा आहिनि। माना सियासत जो बसि ईअं सम्झो। हा सियासी उस्ताद। हा साईं शऊर वारा उस्ताद चवंदा जेको शऊर खे बेदार करे, शऊर खे सुजाॻ करे। वॾी महिरबानी साईं नज़ीर अहमद जी बड़ी महिरबानी। न साईं इहो शऊर जेको माण्हू जे शऊर खे बहितर बणाए उहे वॾा उस्ताद उहे हुजनि साईं। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो भिटाई साईं अहिड़नि माण्हुनि लाइ चयो जेके शऊर खे बेदार कनि, जेके शऊर खे वधाइनि, सगारो कंदा हुजनि। पोइ भिटाई साईं हुन लाइ सिट चई हुजे। जिनी सुख न आहे को चारण से चइजनि। भिटाई साईं चए जेके ऊंदह में हलंदा हुजनि, रोशनीअ जी तलाश में हुजनि, पंहिंजे समाज खे बहितर करण जे लाइ अॻु भरा हुजनि, हमेशह ॾुख सुख में पंहिंजनि माण्हुनि सां बीठा हुजनि, उन लाइ चयो हुजे। जिनी सुख न आहे को चारण से चइजनि, रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। सो हाय हाय भिटाई साईं इन्हनि माण्हुनि खे इहे अर्पिया हुजनि बेत। सो हाणे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनि जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा। सो आउं वरी थोरो मिड़े घर जो को राशन पाणी वठी अचां। तूं वेंदी हुजी साम्हूं मासी उर वटां मिर्चूअ खे त वठी ईंदी हुजे। वञी 2 कलाक तोखे बि यादि रहियो हुजे। मूंखे वरी हो बि विसरी गयो हुजे। बसि तो वारो हाणे अकुल ईअं हुजे। सो बसि सुभाणे वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेंदे वेंदे मंज़ूर सखीराणीअ जो आवाज़ हुजे जेको अव्हां जे नज़र कंदा हुजूं। सर में सॾु हुजे। राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे। हक़ मौजूद सदा मौजूद। जिए लतीफ़ जी ॿोली धणी अव्हां जो निगहबान हुजे। साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। असांखे इजाज़त ॾींदा हुजो। वरी सुभाणे अव्हां सां गॾु हुजूं। जन सारिया सिंध जो